अणलब आहे सिंध में, उहा सिंध जे नदियुनि में अणलब आहे। सिंधू दरिया जो जेको पेट आहे उन में वारी जी रेत उॾरे थी, उन में पाणी नज़र कोन थो अचे। पंजाब में जेको ढाड़ेल ट्यूबवेलनि जे ज़रिए सिंध जो पाणी लिकाए करे पंहिंजे ज़मीन आबाद करे थो। जेको सिंध जो आबादगार आहे ऐं सिंध जो हारी आहे उनखे पाणी लाइ तरसे थो। असीं गुज़ारिश कयूं था चीफ जस्टिस खे त इन मामले में नोटिस वठे। ही जेका पीपुल्स पार्टी जी जेका हुकूमत आहे, गद्दार पीपुल्स पार्टी जेका हुकूमत आहे, उहो काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट में छो पाणी जो केस नथो रखे भरपूर। ही जेका मुराद अली शाह आहे उहो शहबाज़ शरीफ़ सां ही गॾियल मशरूक हुकूमत ठाती आहे। ऐं परॾेही जेको वज़ीर आहे बिलावल भुट्टो, उहो पाणी मुतलिक़ छो नथो बयानु ॾिए ऐं पाणी मुतलिक़ छो मर्कज़ में जेको ही भाङे भईवार आहे हुकूमत में, छो न ते हुते पाणी जे मामले ते ही केस थो रखे। असांजो मुतालबो इहा त सिंध खे उनजे ड्यू शेयर जो पाणी ॾिनो वञे, जेको 1960 जो एकॉर्ड हो उन मुतालिक़ पाणी ॾिनो वञे ऐं उहो सिंध खे पाणी